तुर्किया ऐं शाम में तबाही वारे ज़लज़ले सबबि फ़ौतुनि जो अंग 8000 थी वियो। तुर्किया में 5894 ऐं शाम में 1932 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। अमरीकी जियोलॉजिकल सर्वे मूजिबि हिकु 7.8 जी शिदत जो ज़लज़लो वरी 7.6 जी शिदत जो ॿियो ज़लज़लो आयो, जंहिं में वधीक जानी नुक़सान थियो। कब्रस, यूनान, शाम, उर्दन, लुबनान ऐं फ़लस्तीन में बि ज़लज़ले जा लोॾा महसूस कया विया, जॾहिं त तबाही खां पोइ 300 खां वधीक आफ्टर शॉक्स अची चुका आहिनि। ख़दशो आहे त अञा बि केतिरा ई माण्हू मलबे हेठि दॿियल आहिनि, जिन खे कढण लाइ इमदादी कार्रवायूं ॾींहं राति जारी आहिनि। कुझु इलाइक़नि में सख़्त सर्दी ऐं बर्फ़बारी सबबि मुतासिरीन खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे, जॾहिं त इमदादी कार्रवायुनि में बि ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। तुर्की में इमदादी कारकुननि तरफ़ां 8000 खां वधीक माण्हुनि खे इमारतुनि जे मलबे हेठां बचायो वियो आहे। ज़लज़ले में मारिजी वियलनि में 57 फ़लस्तीनी बि शामिल आहिनि। तुर्क मीडिया मूजिबि मलबे हेठि दॿियल ज़लज़ले मुतासिर मोबाइल फ़ोननि तां वीडियोज़, वॉइस नोट्स ऐं लाइव लोकेशन मोकिले रहिया आहिनि। शाम में मलबे हेठां दॿियल औरत ॿाड़ी खे जनमु ॾियण खां पोइ फ़ौत थी वई। हर तरफ़ दिलि ॾारींदड़ मंज़र नज़र अची रहिया आहिनि। सोशल मीडिया ते हिकु ॿी वीडियो साम्हूं आई आहे, जंहिं में ॾिसी सघिजे थो त मलबे में दॿियल शामी नींगरी खे पाण खां वधीक नंढे भाउ जी ॻणिती आहे। मदद लाइ मुंतज़िर ॿिन्ही ॿारनि जी वायरल वीडियो अखियुनि में ॻोढ़ा आणे छॾे थी। शाम जे शहर अदलब में हिकु ख़ानदान खे 40 कलाकनि बाद मलबे मां कढण बैदि जज़्बाती मंज़र ॾिसण में आया। हुन सिहत जे आलमी इदारे ॿिन्ही मुल्कनि में 40,000 फ़ौतगियूं ऐं 23 मिलियन खां वधीक माण्हू मुतासिर थियण जी अॻकथी कई आहे, जिन में 10 लख खां वधीक ॿार बि शामिल आहिनि।